अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति आमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्ना सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अल्लज़ी अरसल रसूलहु बिल्हक़्क़ि बशीरन व नज़ीरा व दाइयन इलल्लाहि बिइज़्निही व सिराजम मुनीरा अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अलम तर कैफ़ ज़रबल्लाहु मसलन कलिमतन तय्यिबह कशजरतिन तय्यिबतिन अस्लुहा साबितुन व फ़र्उहा फ़िस्समा तु'ती उकुलहा कुल्ल हीनिन बिइज़्नि रब्बिहा व यज़रिबुल्लाहुल अम्साल लिन्नासि लअल्लहुम यतज़क्करून सदक़ल्लाहु व सदक़ रसूलुहुन नबियुस सादिकुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। डरता हूँ मौत से मगर मरना जरूर है। सब जो बेशक डरता हूँ मौत से मगर मरना जरूर है। लरसता हूँ कफन से पर पहनना जरूर है। हो जाता हूँ गमगीन
ने जनाजे को देख कर, लेकिन मेरा जनाजा भी उठना जरूर है। होती है बड़ी कपकपी कब्रों को देख कर, पर मुद्दतों इस कब्र में रहना जरूर है। मैं किसी को क्या इल्जाम दूं अपनी मौत का ए दोस्त, इस दुनिया में सताने वाले भी अपने थे और दफनाने वाले भी अपने। संग बसी सुरहो नथी मता हो तन पंहिंजो कन, जे हुयूं दर मथे दादुलियूं से पियूं रत रुवन, लखें लोदियूं हिता बानियूं बारो चन, हित थियूं सैयद सैयद कन, शल अॻियां सैयद सैयद चवन। जे भाई जोगी थिया त कहो कल में सदीकार, पूरो रो पंजन सी आया टीह नटार, से ई धागा धार जमेरा सुञाणी रब जी। जे भाई जोगी थिया त संग सभई टोग, न जाया न जा पंदा जीव तनी सी जोग, त पहुची तू तो मोहब्बत जे मैदान में। महकुम थी मस्जिद जो जन दायम जलियो दर, उनजी अब्दुल लतीफ चए पुश्ती पैगंबर, से ई मुर्कन मर जंजो इश्क अलासी। दुरूद शरीफ अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद, कमा सल्लैता अला इब्राहीम वाला आले इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन वाला आले मुहम्मद, कमा बारकता अला इब्राहीम वाला आले इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। 13 सिपारे सूरत इब्राहिम जूं आयत हवाने साम्हूं तिलावत कई हुई। इन आयतुनि में अल्लाह ताला हिकिड़ो मसलो समझाइण जे लाइ एक अजीब ऐं गरीब मिसाल बयान फरमायो। फरमाई अलम तर कैफ ज़रबल्लाहु मसलन कलिमतन तय्यिबा। रब फरमायो जेको भी तव्हांजे ज़ुबान मां भलो लफ्ज़ निकतो, तव्हांजे ज़ुबान मां निकतो ला इलाहा इल्लल्लाह, तव्हांजे ज़ुबान मां निकतो सुब्हानल्लाहि व बिहम्दिही सुब्हानल्लाहिल अज़ीम। फरमाई जेको भी तव्हांजे ज़ुबान मां भलो लफ्ज़ निकतो का शजरतिन तय्यिबा, जगत ज़मीन में भलो वण पोखियो है। मिसाल ॾिबो पोइ ॻाल्हि सम्झ में। हदीस में अचे तो मुझे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो
मेराज वारी रात सते आसमान ते बैतुल मामूर वट मुंहिंजी हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम सां मुलाकात थी। इब्राहिम अलैहिस्सलाम फरमायो मुंहिंजा महबूब पंहिंजी उम्मत के मुंहिंजो न्यापो ॾिजां। अल जन्नत क़ियान, जन्नत खाली प्लाट अथव। जन्नत में का शइ कान अथव, न बाग न बागीचा न बंगला न महलातूं। हाणे जेको तुंहिंजो उम्मती ज़मीन ते पढ़ंदो सुबहान अल्लाह व बिहम्दिही सुबहान अल्लाहिल अज़ीम, अल्लाह ताला तुझे उन उम्मती जी ला जन्नत जे उन खाली प्लाट में हिकिड़ो वण थो पोखराए जो 500 साल भले घोड़े के उन वण जे थुड़ जे भरसां बीहारे करे डुकायो, पर उन वण जे लाम जी छांव कान खुटंदी। एॾो वॾो वक़्तु रब पैदा फरमाए। सब चो सुभान अल्लाह। असांजा हज़रत से बेरवारा रहमतुल्लाह अलैहि, अल्लाह उन्हनि जी क़ब्र ते किरोड़ा रहमत नाज़िल फरमाए। साईं जन वरी हिन नमूने सां मिसाल ॾेई करे समझाईंदा, फरमाईंदा जॾहिं बानो ज़मीन ते अल्लाह जो ज़िक्र कंदो आ, क़ुरान मजीद जी तिलावत कंदो आ, ज़िक्र जी मजलिस में क़ुरान मजीद जे मजलिस में वेंदो आ तो उन जे जन्नत जे बंगुलनि में ठक ठक शुरू थी वेंदी आ। माना बंगुलनि जो कमु शुरू थी वेंदो। बाबा जहाँ बंगुले में कमु हलंदो आहे तो उते ठक ठक थींदी आहे। कंहिं महिल ड्रखण पिया ठक ठक कंदा, कंहिं महिल बिजली वारा, कंहिं महिल मिस्त्री राज़ा। फरमाईंदा वरी जन महिल बानो अल्लाह जे नाले खां गाफ़िल थी वेंदो आहे, उता कुल में वञी तासीं पता खेॾंदो आहे, बेहयाई बुछड़ाई जे प्रोग्रामनि में पंहिंजो वक़्तु ज़ाय कंदो आहे, तो ये फरिश्ता तेशूं करनियूं मारा उछलाए हथ ॿधी वेही रहंदा। तव्हां चाहियो था त असांजे जन्नत जे बंगुलनि जो कमु हले, यादि में रहियो पियो। हिते घर जो कमु हद में रहियल आहे, केॾो फ़िक्र आहे। चवंदा कर्ज़ खणी बि छित ताईं पहुचायूं। हालांकि ही जेको तव्हां ईअं असां बंगलो ठहिरायो आहे, इन में त कंडियारो जे बठन जूं सिरूं आहिनि, पर तव्हां क़ुरान मजीद जे मजलिस में वेठा हो। जन्नत में जेके तव्हां असांजे लाइ बंगला तयार थियनि पिया, उन्हनि में हिकिड़ी सिर सोन जी, हिकिड़ी सिर चांदीअ जी। ही जेके तव्हां असां पक्का घाघरा में बंगला ठहिराया आहिनि, इन्हनि जी ओसारी या त गारे ते या त सीमेंट ते, पर तव्हां क़ुरान मजीद जे मजलिस में वेठा हो। जन्नत में जेके असांजे लाइ बंगला तयार थियनि पिया, उन्हनि जी ओसारी मुश्क ऐं अंबर जे गारे सां, दर्जूं बि मुश्क ऐं अंबर जे गारे सां बंदि थियनि। ही जेके तव्हां असां बंगला ठहिराया आहिनि, इन्हनि में त वधि में वधि 15 साल 20 साल रहंदासीं। 20 सालनि खां बाद असांजो जनाज़ो निकिरंदो, पर जन्नत में रब जेके तव्हां असांजे लाइ बंगला तयार कया, ख़ालिदीन फ़ीहा ला यबगून अन्हा हिवला। रब फरमाओ उन बंगुलनि में दाख़िल थींदो त वरी कॾहिं बि निकिरंदो कोन, सदाई पिया उन्हनि बंगुलनि में। हिते आहे छा, हितों जी हर शइ आरज़ी, माल आरज़ी, जान आरज़ी, जवानी आरज़ी। बाबा ही जेके ते कुराड़ा वेठा आहिनि, असुल खां वठी कुराड़ा या पहिरें जवाना? पहिरें जवाना। को वक़्तु अहिड़ो हुयो जो असांजे इन्हनि कुराड़नि खे एॾी मस्ती हूंदी हुई जो वाह नई शाखुनि तो टपा ॾींदा हा, जबल नई दीवारुनि तो छलांगू लगाईंदा हा।
अज वेचारा बिना हवा जे पिया था लुडन, वेहंदा त उथी कोन था सघन। ये असांजा रिटायर ऑफिसर क्या वक्त में एडी इन्हनि खे वॾाई हूंदी, कुर्सी ते वेठा हूंदा त केरो सॾु कंदो त कंध बि पोइते कोन वराईंदा, ॼण कंध में किली लॻल अथनि। अॼु रिटायर थियण खां बाद घर में 10 दफ़ा पुट खे पिया सॾु कनि त पुट बि जवाब कोन थो ॾे। फोट छा थियो अथई कुराड़ा मगज़ी खाइयो आहे, सभु मरी विया, तूं अञा कोन थो मरी। माना जवानी वही। मौलाना अब्दुल्ला चांदे रहमतुल्लाह अलैह सच फरमायो, वही जवानी आई पीरी, कॾहिं शेर त कॾहिं कीरी, कॾहिं अमीरी कॾहिं फ़कीरी, उथण वेहण खां लाचार हाणे हड़ भॼी विया यार। कॾहिं जोधा जवान सॾाइनि, कॾहिं थिड़ थिड़ थाबा खाइनि, पागल भी था पोड़ो भाइनि, कचहरीअ में भी कोन सुञाणनि, खिली खिली था टहकन ॿार हाणे हड़ भॼी विया यार। कॾहिं अमीनो गुल गुलाबी, कॾहिं सोनो मोहम्मताबी, हाणे शौक़ रहियो न शताबी, अच्छा थी विया वार हाणे हड़ भॼी विया यार। उॾरिया गेरा भॻा ॾार, चांडो अब्द थियो लाचार हाणे हड़ भॼी विया यार। माना हितों जी जवानी आरज़ी आ, पर हदीस में अचे तो नबी से फरमायो, जन्नत में हिकु दफ़ो रब जी ज़ियारत थींदी त 40 साल उम्र वधी वेंदी। उम्र वधंदी त हुस्न भी वधंदो, उम्र वधंदी त ताक़त भी वधंदी, उम्र वधंदी त जवानी भी वधंदी। दुनिया में जवान कुराड़ो थे, पर नबी से फरमायो जन्नत में जवान जीअं पोतीअ जवान थींदो। हितों जो ज़ालूं भी कुराड़ियूं थी वयूं, या पक्का कांगरनि जे कुराड़नि जो ज़ालूं जवान, तव्हां मखण खाराईंदा हो। असांजे कुराड़नि जन शौक़ मां शादियूं कयूं, उन्हनि जूं ज़ालूं भी कुराड़ियूं थी वयूं, उन्हनि जा भी डंदड़ा भॼी पिया, मुंहं में गुंज अची विया। पर अल्लाह से फरमायो, फजालना गुन अबकारा उरबन अतराबा ले अस्हाबिल यमीन। रब फरमायो, जन्नत में मां रब तव्हांजे लाइ जेके ज़ालूं पैदा कयूं आहिनि उहे सदाई जवान हूंदियूं, कॾहिं बि कुराड़ियूं कोन थींदियूं, सदाई हम। जिंदगी उहा आहे, मर्ज़ी उते हलंदी असांजी, हिते पंहिंजी मर्ज़ी न हलंदी। ये जेके मायूं 8 मार्च ते ॿाहिरि निकितियूं चॾियूं पाए, जिस्म जी असांजो मर्ज़ी बसानी। बाबा जिस्म अमानत आहे रब, इन जे करे त ख़ुदकुशी हराम। ज़हर न पियो, पाण खे न मारियो, पाण खे खंजर हणी न मारियो, गोली पाण खे न हणो। हीउ जिस्म तव्हांजो न आहे, जिस्म रब जो, तव्हां हिन खे न मारियो। अल्लाह से जॾहिं चाहींदो पंहिंजी अमानत पाण खे घुराईंदो, तव्हां छो था पाण खे मारियो? भला कहिड़ी शइ आहे जेका मायुनि खे न मिली? इस्लाम में त मर्दनि खां वधीक हक़ औरतूं आहे। हिकिड़े साहबी नबी साईं खे अर्ज़ु कयो, साईं सभ खां वधीक हक़ ख़िदमत जो कंहिंजो आहे? नबी साईं फरमा, उम्मक मां जो। चईं सुम्म पोइ कंहिंजो? नबी साईं फरमा, सुम्म उम्मक पोइ बि मां जो। वरी टियों दफ़ो चईं पोइ कंहिंजो? नबी साईं फरमा, सुम्म उम्मक पोइ बि मां जो। चौथे नंबर ते नबी साईं फरमा, सुम्म अबाक, अबे जो भी हक़ अथई, अबे जी भी ख़िदमत कर। हाणे मां तव्हां खां पुछां थो, मर्द जो हक़ वधीक या औरत जो?
टे दफ़ा हक़ औरत जो वधी गए। नबी से फरमाल जन्नत ता अक़दामिल उम्महात, वह जन्नत जला मौलवी जोगी लोगे तो मुखे जन्नत मिले, नमाजी नमाज तो पढ़े तो मुखे जन्नत मिले, हाजी हज तो करे तो मुखे जन्नत मिले, वली इबादत तो करे तो मुखे जन्नत मिले। उन्हीं जन्नत जला मुझे महबूब फरमाओ वह जन्नत तवाजे मायरों के पेरन के हेठ होंदा। बुधायो हक़ का जो वधीक तो के बाहर भी आहिनि भेनरूं भी आहिनि, अल्लाह से तो के पैसो दिनो, बाहिरनि जो तो ते कोई हक़ न आहे, जवान हन कमाईंदा वञी, पर तुझे घर में भेण उन जा लटड़ा भी तुझे मथों लाज़िमन, भेण जे लाइ लटड़ा वठी आ, उनखे जुती भी वठी ॾे, भेण बीमार थे उन जो ख़र्च पको खाद खुराक तुझे मथों लाज़िम आ। ॿाहिरनि जो तो ते हक़ न आहे, भेनरुनि जो हक़ अथई। हाणे मां तव्हां खां पुछां थो मर्दनि जो हक़ वधीक या औरतुनि जो? तोखे पुट भी हुजनि न्याणियूं भी हुजनि, शरीयत चवे थी त जन महिल गॾु वेठा हुजनि त शफ़क़त तुंहिंजी न्याणियुनि सां पुटनि खां वधीक हुजे। मता न्याणियुनि जे आॾो पुट सां वधीक प्यार करी न्याणियुनि खे ॾुख थिए, तंहिंजे करे न्याणियुनि सां वधीक शफ़क़त कजां जे हुननि जी दिलि न ॾुखाए। ॿुधायो हक़ वधीक कंहिंजो? कुरान तो वलहुन्न मिस्लुल्लज़ी अलैहिन्न बिल मारूफ, ज़ालुनि जा तव्हां ते हक़ अथव, पाण गोश्त था खाओ, कढ़ायूं था खाओ त ज़ालुनि खे भी खारायो। ईअं न जो कंजारो होटल ते पाण कढ़ाई खाओ, माई वरी राति ॾींहं साग पली पई आहे, पाण कढ़ाई था खाओ त वठी अचो पंहिंजे बच्चनि जे लाइ। असांजो वालिद साहब हूंदो सॼी ज़िंदगी होटल ते मानी न खाधी, चवंदो त छो होटल ते मां अकेलो मानी खावां, उहा भाॼी गोश्त वठी करे बच्चनि जी मां सां वञी खावां। तव्हांखे ख़बर आहे अॻे न्याणी ॼमंदी त हुनजे लाइ इजलास थी, अयुमसिकुहु अला हून, बाबा तुंहिंजो मशवरो चाहे, मामा तुंहिंजो मशवरो चाहे, चाचा तुंहिंजो मशवरो चाहे, रईस वॾा तुंहिंजो मशवरो चाहे, अयुमसिकुहु अला हून, हिन न्याणीअ खे छॾे ॾिजे, पाले वॾो करे हिन जी शादी कराइजे, अम यदुस्सुहु फित्तुराब, या हिन न्याणीअ खे ज़िंदा दफ़न करे छॾिजे। छा तव्हांजो मशवरो आहे? अक्सर वॾेरा अक्सर मिट माइट हुन न्याणी जा इहो मशवरो ॾींदा, यदुस्सुहु फित्तुराब, हिन न्याणीअ खे ज़िंदा दफ़न करे छॾियोसि, मारे छॾियोसि, रातों की रात में न जो लाश पूरे छॾियो जीअं सुबुह जो कंहिंखे ख़बर न पवे। प्रवाह मोहम्मद तुझे सलामत कुर्बान। नबी से फरमायो अनी अल्लकुम अला बनातिकुम, ओ मुजाओ मतियो मानू तवा के पुत्रन जी मुबारक दींदा, पर मां मोहम्मद न्याणियुनि जी मुबारक थो। नबी से फरमायो जंहिंखे टे न्याणियूं या टे भेनरूं, भेनरुनि जो भी हुकुम साॻियो, पंहिंजे न्याणियुनि खे अल्लमहुन्न क़ुरान मजीद जी तालीम ॾिनई, तालीम क़ुरान जी, पंहिंजे न्याणियुनि खे दीनी तालीम ॾिनई। न्याणी थोरी वॾड़ी थी वा अदबहुन्न, उनखे अदब सेखारियईं, पुट हाणे तूं वॾड़ी थी वई आहे, पंहिंजे मथड़े ते पोती रख, अम्मा तूं हाणे वॾड़ी थी वई आहे, पंहिंजे सीने खे पोतीअ सां ढक, अम्मा तूं हाणे घिटीअ में वञ त पर्दो करे पोइ वञ, अम्मा तूं हाणे ओताक में भी न वञ, अम्मा हाणे तूं दुकान ते भी न वञ। अल्लाह जे नबी फरमायो पंहिंजे न्याणीअ खे अदब भी सेखारियईं, हया भी सेखारियईं। न्याणी वॾी थी
उन जो निकाह कराई मुझे नबी फरमायो जन्नत में मां मोहम्मद साईं गडू दो जी मांग गडू अञा कड़ी शे आ जे काइन माइन के न मिली आ मां तवा का पूछा दो तवा जो खर्च घणो या माइन जो खर्च घणो असां त सुबुह जो यो केपरी साबुण या लाइफ बॉय साबुण तेल जी शीशी वध में वध सुरमो पाईंदा आहियूं माइन जा रंग कबट भरा पिया में कबर अञा भी इन्हनि सां ज़ुल्म शैम्पू इन्हनि जे लाइ क्रीम इन्हनि जे लाइ पाउडर इन्हनि जे लाइ अदा वे ओ मौली साहब वे असांजे जलसे खे तव्हां था ख़राब तव्हां मुल्हनि कोन न मवाली मुड़ुस माण्हुनि जो बेईमान नशे में वेठा त हूंदा तव्हांखे बि भंग प्यारे पोइ विहार वेहो बसि आख़िरी वाइज़ आहे दुआ था घुरो असांजो वॻो वध में वधी 800 जो आया 1000 कंडारे में वञो माइन जा वॻा घणे जा घट में घट 3000 4000 जो वॻो ई बिरोई जेके गरीब ई बलोच मां बलोचिस्तान में त शायद बलोचन जूं मायूं सादियूं हन सादड़ा वॻा पाईंदियूं हन चयो साईं सादगी जी ॻाल्हि कान्हे असांजे माइन जे वॻे जी सिलाई 15000 आहे बलोचन जूं मायूं जेके पाईंदियूं आहिनि इहे इन्हनि जी सिलाई एॾी महांगी आहे 15-20 हज़ार वॻे जी सिलाई हिते तव्हांजे जलसे में हिन में को आहे जेको 20,000 जो वॻो पाईंदो 50-50 हज़ार जा वॻा लख लख जा वॻा माइन जा पोइ बि ज़ुल्म इन्हनि सां मौली ईसा वारी ॻाल्हि सही आहे त असुल इन्हनि खे आज़ादी खपे या त हिकिड़ो महीनो जुमे सां गॾु त वरी ॿियो महीनो खमीस सां गॾु वरी टियों महीनो आचर सां गॾु इन्हनि खे आज़ादी खपे इहा इस्लाम सभ खां वधीक औरत खे हक़ ॾिना अॻे माइनि खे वर्सो किथे मिलंदो मके जा काफ़िर चवंदा जेको तलवार हलाए उनखे वर्सो मिलंदो एक नबी साईं साहब है उन जो मुर्स शहीद थी ओद में वो बनिया गई ओद साईं जन वटाई जैसे मुझो मुर्स शहीद थी हो मुखे त का शे न मिली पर इन न्याणियूं इन्हनि जे पीउ जो जेको माल हुयो हिननि जा चाचा सब खाई विया हिननि जा सौट सब खणी विया मुखे त का शे कान्हे का पर हिननि न्याणियुनि खे मां कीअं पालिया अल्लाह अकबर नबी से फरमाने वे तुझे अल्लाह जो हुक्म छा तो अचे अल्लाह ताला सूरत निसा निसा माना औरतूं सजी औरतुनि जे बारे में सूरत ना रब फमायूसीकुमुल्लाह फी औलादिकुम लिज़कर मिस्लु हज़्ज़िल उनसयैन रब फरमायो मां तव्हां खे हुक्म थो कयां तव्हां खे पारत थो कयां तव्हां खे वसीयत थो कयां जीअं पुट तव्हांजी मिल्कियत जा वारिस आहिनि त न्याणियूं बि तव्हांजी मिल्कियत जूं वारिसाणियूं आहिनि तव्हांखे ॿ न्याणियूं आहिनि हिकिड़ो पुट आहे त 50 रुपया पुट जो आहे 50 रुपया तव्हांजे न्याणियुनि जो आहे न्याणियूं बि तव्हांजे मिल्कियत जूं वारिसाणियूं आहिनि अॻे त नंढनि पुटनि खे बि वर्सो न मिलंदो चवंदा जेको तलवार हलाए उनखे वर्सो मिलंदो नंढड़ो ॿार जेकॾहिं कंहिंजो मरियो नी पुट उनखे बि वर्सो न ॾींदा चाचा त बाबा तूं तलवार ई नथो हलाए रब फरमायो इन्नल मुस्लिमीन वल मुस्लिमात वल मोमिनीन वल मोमिनात वल कानितीन वल कानितात वस्सादिकीन वस्सादिकात वस्साबिरीन वस्साबिरात वल्खाशिईन वल्खाशियात वल्मुतसद्दिकीन वल्मुतसद्दिकात
वस्साइमीन वस्साइमात वल्हाफिज़ीन फुरूजहुम वल्हाफिज़ात वज़्ज़ाकिरीन अल्लाह कसीरन वज़्ज़ाकिरात अअद्दल्लाहु लहुम मग़फ़िरतन व अजरन अज़ीमा। बाबा साहब ने क्या कसागा मिलाया। कुरान तो फरमा मुसलमान मर्द मुसलमान औरतों, मोमिन मर्द मोमिन औरतों, फरमा बरदार मर्द फरमा बरदार औरतों, रोजेदार मर्द रोजेदार औरतों, सदको ॾींदड़ मर्द सदको ॾींदड़ औरतों, पंहिंजे हयावन जी हिफ़ाज़त करण वारा मर्द, पंहिंजे हयावन जी हिफ़ाज़त करण वारियूं औरतूं, अल्लाह के कसरत से याद करण वारा मर्द, अल्लाह के कसरत से याद करण वारियूं औरतूं, अअद्दल्लाहु लहुम मग़फ़िरतन व अजरन अज़ीमा। रब फरमाए जीअं मर्दनि जे लाइ मग़फ़िरत ऐं अजर अज़ीम, औरतुनि जे लाइ बि मग़फ़िरत ऐं अजर अज़ीम। इन रुगो मर्दनि खे मिलंदो, औरतुनि खे न मिलंदो, सभिनी खे मिलंदो। असुल हिन वक्त जहिड़ो आहे स्कूल ऐं मदरसे। हिन वक्त जेका जंग थी हले उहा स्कूल ऐं मदरसे जी जंग ऐं इहा ख़तरनाक जंग आहे। हथियारनि में पैसे में यहूदी असां मुस्लमाननि खे मारे न सघिया। तव्हांखे ख़बर आहे ट्रम्प ख़ुदि तक़रीर कई, तालिबान सां मुआहिदो थियो, ट्रम्प तक़रीर कई, इक़रार कई त हज़ारे असांजूं टैंकूं बर्बाद थी वयूं, हज़ारे जहाज असांजा बर्बाद थी विया, हज़ारे फौजी असांजा मरी विया, अरबे खरबे डॉलर असांजा विया हलिया, 48 मुल्क हिकिड़े पासे ॾे, उन्हनि जूं फौजूं उन्हनि जा पैसा, अफगान हुकूमत सरदार खान सब असांजो पासो हिकिड़े पासे न हुई। 50,000 मौलवी सॼी दुनिया खे शिकस्त ॾेई छॾे। यहूदन पंहिंजी शिकस्त मनी त असां हिननि मौलवियुनि सां मुक़ाबिलो न करे सघंदासीं, हिननि सां अलाह जी ताक़त कंदा। 19 साल असां हिननि सां विढ़िया आहियूं, 20 साल, पर हिननि जे वार खे बि डिंगो न करे सघियासीं। असांजा हज़ारे फौजी चिरिया थी विया, दिमाग़ हुननि जा ख़राब थी विया कि मरी विया। ऐं इंशाअल्लाह अफगानिस्तान में यहूदन मुल्लनि जे हथां ज़िल्लत कबूल कई आहे त पाकिस्तान में भी यहूद नहीं कादियानिन जा एजेंट इन्हनि मुल्कनि जे हथां ज़लील थींदा। नारे तकबीर, नारे तकबीर, निज़ामे मुस्तफा, निज़ामे मुस्तफा, निज़ामे मुस्तफा, इस्लामी इन्क़िलाब, इस्लामी इन्क़िलाब, इमामी इन्क़िलाब, कायदे जमीयत हज़रत मौलाना बदरुर रहमान, जमीयत उलमा इस्लाम, नारे तकबीर। हिन वक्त जेका जंग पई हले कुफ्र इस्लाम जी सर्द जंग, उहा स्कूल ऐं मदरसे जी जंग आहे ऐं इहा ख़तरनाक जंग। तव्हांखे ख़बर आहे 100 साल अंग्रेज़ हिन बरे में रहियो, पर मुसलमाननि हुनजी हुकूमत न मञी। आख़िर लाड में कालो आयो बरतानिया खां, उन जे बरे सॼी जो दौरो कयो। उहे परेशान थी विया त असां मुसलमाननि खे शिकस्त छो था ॾेई सघूं, मुसलमान असांजी हुकूमत छो नथा मञनि। उन लाड में काले चयो त जेसि ताईं हिन मुल्क में क़ुरान जी तालीम हूंदी, मोहम्मद मुस्तफा जी तालीम हूंदी, आसमानी तालीम हूंदी, असां अंग्रेज कॾहिं बि हिननि जे मथां हुकूमत न करे सघंदासीं। जेसि ताईं क़ुरान जी तालीम खां हिननि खे परे न कजे। पोइ उन लाड में काले स्कूल खोलियो। तव्हांखे ख़बर आहे स्कूल खोलियो या न? क़ुरान जी तालीम खे अलॻि करे छॾियो। उन लाड में काले ऐलान कयो जेको हिन स्कूल में पढ़ंदो
नौकरी उनखे मिलंदी, सरकारी डिग्री उनखे मिलंदी, वज़ारत उनखे मिलंदी, उहिदा वॾा उनखे मिलंदा। ऐं इहो सरकार जो माण्हू थी पवंदो, वॾी उनजे डिग्री जी हैसियत हूंदी, ऐं रंग ई नस्ल जे लिहाज़ सां उहो हिंदुस्तानी हूंदो, पर उनजो ज़हन ऐं सोच इंग्लिस्तानी हूंदी। मौलाना नानोतवी रहमतुल्लाह अलैह दारुल उलूम देवबंद जे वण जे हेठां दारुल उलूम देवबंद जो मदरसो खोलियो। मौलाना ऐलान कयो, असांजे हिन मदरसे जो मतिलबु आहे त जेको हिन मदरसे में क़ुरान पढ़ण जे लाइ ईंदो उहो रंग ऐं नस्ल जे लिहाज़ सां हिंदुस्तानी हूंदो, पर उनजो ज़हन ऐं सोच अरबस्तानी हूंदी। औलाद में कालो वियो बर्तानिया, उते वञी चई त मां बरे सगीर में स्कूल खोले आयो हां, हाणे इन स्कूल में जेके ईंदा इहे मुसलमाननि जा न रहंदा, भली तव्हां बर्तानिया वेठा हूंदो, हुकूमत तव्हांजी हूंदी। वडेरनि जा पुट, नवाबनि जा पुट, सरदारनि ऐं खाननि जा पुट, डॉक्टरनि ऐं प्रोफेसरनि जा पुट, वॾनि वॾनि ताजरनि जा पुट सभु स्कूल में हलिया। ग़रीबनि जा पुट, मिस्कीननि जा पुट, आड़नि ऐं मज़दूरनि जा पुट, यतीम बच्चा असांजे मदरसे में आया। इहो उन वक़्त खां वठी सख़्तु मुक़ाबिलो हले पियो, ऐं इन मुक़ाबिले में कुफ्र ग़ालिब आहे। मां तव्हां खां पुछां थो, नबी साईं जी तालीम ग़ालिब या अंग्रेज़ी तालीम? तव्हांजे हाई स्कूल में पक्का गांगरा हाई स्कूल में शागिर्द घणा या मदरसे में शागिर्द घणा? माना अंग्रेज़ी तालीम ग़ालिब आहे। मिडिल स्कूल तंहिंखां अलावा, प्राइमरी स्कूल तंहिंखां अलावा, गर्ल्स स्कूल तंहिंखां अलावा, कॉलेज तंहिंखां अलावा, प्राइवेट स्कूल उनखां अलावा, हिन वक़्तु अंग्रेज़ी तालीम मोहम्मद मुस्तफ़ा जे तालीम जे मथां ग़ालिब आहे। ऐं जेसि ताईं क़ुरान जी तालीम ग़ालिब न थींदी तेसि ताईं इनक़िलाब न ईंदो। अफगानिस्तान में उते क़ुरान जी तालीम ग़ालिब आहे, उते मदरसा घणा। मौलाना गुल नसीब ॻाल्हि पियो करे, बलोचिस्तान में मूंसां गॾु हुयो हिकिड़े तकरीर में। पोइ चए त असां सेनेट में 2 मौलवी हूंदासीं, पोइ इजलास जो थींदो त कॾहिं हू तिलावत कंदो, कॾहिं मां कंदोसि। हिकु दफ़े असां 2 कोन हुआसीं, पोइ हाणे सेनेट में इजलास तो तिलावत केरु करे, पोइ रहमान मलक खे चऊं त तिलावत करे। 3 दफ़ा कुल अल्लाह पढ़े, हुनखे कुल अल्लाह न आयो। वरी एतिज़ाज़ खे चऊं त भला तूं कानूनदान आहे, चवंदो ईअं असां पढ़ियल लिखियल आहियूं, मौलवी जाहिल आहिनि, भला तूं तिलावत कर, उनखे बि कुल अल्लाह न आयो। मौलाना गुल नसीब ॻाल्हि कई त असेंबली में जेके मेंबर वेठा आहिनि सही नमूने सां सवाइ मौलवियुनि जे हिक खे बि बिस्मिल्लाह सही नमूने सां न ईंदी। मुंहिंजी चैलेंज आहे। हाणे मां तव्हां खां पुछां थो, जंहिंखे कुल अल्लाह न अचे, जंहिंखे बिस्मिल्लाह न अचे, इहे मदरसनि जा सॼणा, इहे त मदरसनि जा दुश्मन आहिनि। असांजो मदरसो पियो ठहे ख़ैबर में, मस्जिद ठाराई आहे वॾी, हुते छत ताईं पहुची वई आहे। छत ते बि 15 लाख रुपया ख़र्च अचे। सो इंजीनियर हुयो शफ़ीक चंदर, मूंखे चई साईं इसरा यूनिवर्सिटी वारो, इसरा अस्पताल आहे, इहो काज़ी साहब ॾाढो तावन कंदो आहे मस्जिदनि में, सॼी छत तव्हांखे उहो अकेलो विझराए ॾींदो। हलो मां बि हलां। असांजो हुते वियासीं, काज़ी साहब असां वञी नमाज़ पढ़ी मिलियासीं त हू बि को तायो वेठो। मां चयोमांसि बाबा इहा मस्जिद पियासीं ठारायूं ख़ैबर में, छत ताईं असां पुॼाई आहे, ऐं 15 लाख जो ख़र्चु अचे छत ते। अलाह साईं तव्हांखे ॾिनो आहे, तावन कयो। सो मूंखे चई त मुंहिंजो वस हुजे त मां सभिनी मदरसनि ते बिल्डोज़र घुमां। मां चयोमांसि यहूदी बि ईअं ई था चवनि, क़ुरान जे साम्हूं आहे। मां चयोमांसि अंग्रेज़ बि ईअं ई थो चवे जीअं तव्हां था चओ।
मां जो ये चयो मां तरह तो कावड़ में लाल थियो चई तव्हां छा था कयो पाण बि पिनो था जेके मदरसन में तैयार था कयो उन्हनि खे बि पिनाईंदो मां चयो काज़ी साहब असांखे त हुकूमत पैसा ॾिए थी उस्तादनि जूं पघारूं ॾियण जे लाइ तयारु आहिनि बिल्डिंगूं ठाहे ॾियण जे लाइ तयारु आहिनि चवनि था तालिबनि जे लाइ स्कॉलरशिप ॾियूं हुकूमत असांखे मिनथू थी करे त मदरसा असांजे हवाले कयो पर असांजे आलिमनि फ़ैसिलो कयो आहे असां पिनी मदरसा हलाईंदासीं हुकूमत जे पैसे ते पेशाब बि न कंदा वरी मूंखे चई त तव्हांजे मदरसनि में जेके पढ़नि था उन्हनि खे क़ुर जी माना ई नथी अचे मां चयो कंहिंखे माना नथी अचे असां खां तूं पुछ जिथो क़ुर मजीद खोले पुछ मां तोखे क़ुर मजीद जी माना ॿुधाईंदुसि चई मुंहिंजे मस्जिद में जेको पेश मामा इनखे माना अचे ई कान थी क़ुर जी मां चयो घणी पघार ॾींदा हुअसि हिनखे चई 5000 मां ॾींदो हुअसि ॿियो ट्यूशनूं बि पढ़ाईंदो आहे मां चयो हू डॉक्टर जेके पढ़ाइनि था इसरा में उन्हनि खे ₹1,00,000 पघार था ॾियो ऐं जेको पेश इमाम क़ुर पढ़ाए उनखे 5000 त 5000 में तोखे शेखुल हदीस मिलंदो शफ़ी कुंडर चनक साहब मूंखे झले ते छॾियो ब्लड प्रेशर जो मरीज़ आहे मरी न पए मां चयो भाई अच्छी ॾाढी एॾो दीनदार माण्हू ही सुवाल करा थो वरी चई त तव्हां मौलवी बि दुनिया जे कढो ही क़ुर मुंहिंजे साम्हूं पियो इहो बस थियो आहे चई तव्हां मौलवी दुनिया जे कढो जेके मदरसनि में पढ़नि था उन्हनि जो मक़सदु दुनिया आहे दीन त कंहिंजो बि मक़सदु न आहे मां चयो काज़ी साहब ही तव्हांजी यूनिवर्सिटी में जेके छोकिरा छोकिरियूं पढ़नि था 50 लख इन्हनि जी फीस था वठो हल त तव्हांजे छोकिरनि ऐं छोकिरियुनि खां पुछा कयूं त तव्हां छाजे लाइ था पढ़ो सभु तव्हांजूं छोरियूं ईअं ई चवंदियूं त असां दुनिया जे लाइ था पढ़ूं डॉक्टरी पैसा कमाईंदासीं दुनिया ठाहींदासीं बंगला ठाराईंदासीं ज़मीनूं वठंदासीं गाॾियूं वठंदासीं मां चयो असांजे मदरसनि में तूं हल अंदरूनी सिंध में ग़रीब आहिनि मिसकीन आहिनि तालिब पंहिंजे मुंहं सां तूं उन्हनि खां पुछा करे वञी ॾिस हिकिड़ो तालिब बि तोखे चई वञे त मां दुनिया जे लाइ थो पढ़ां त जेका चोर जी सज़ा आहे मुंहिंजी सज़ा गरीब तालिब हूंदो ईअं ई चवंदो त मां दीन जे लाइ थो पढ़ां मां मस्जिद मदरसे जी दीन जी ख़िदमत कंदुसि आहे या न भली तव्हां कंडियार जे मदरसे में वञो पुछा करे ॾिसो तालिब इहे असांखे मेणा ई ताना था मिलनि वरी जनमल मोकिलायो मांसि चई साईं माफ़ कजो मां चयो हाणे तव्हां बुज़ुर्ग हो अॻे असां सम्झंदा हुआसीं त बेदीन मदरसनि जा मुखालिफ़ पर तव्हां दीनदार बि मुखालिफ़त था कयो चंदो ॾियो न ॾियो पर अंदरि तो न साॻियो अॼु वाइदो केतिरनि मदरसनि जी ख़िदमत कंदासीं ये रजब जो महीनो हले थो ज़कात जो उस्ताद खे पंधु न करायो पाण पहुचाए वञो हुते मदरसे वरी फसल बि लाहिण वारो आहे अन्न जो सभु यादि करे छॾियो त 100 मण ते 5 मण इंशाअल्लाह मदरसे पहुचाईंदासीं न त इहा माकड़ अञा वेठी अथव मथां तव्हां सम्झो त माकड़ वई आहे हली मां हाणे डेरा मुराद रबीअ जे पासे ॾिस ईअं माकड़ वेठी आहे इहे जेके बरपट एॾा ई वेठी आहे जीअं मानार जे मथां माखीअ जा मखा ईअं माकड़ वेठी 7 ॾींहंनि में अलाए केतिरा आना थी करे वरी बच्चा थी ॼणे वरी उहे उॾामनि था इहो अरबनि जे तादाद में लश्कर बीठो आहे ही कोरोना वायरस जुदा असां बीमारियूं ॿुधियूंसीं कोन एॾा ई मां गौस पियुसि हिकिड़ो दोस्त मेहन जो वाड़ो हुअसि वठी हलियो दुआ जे लाइ चईसि मेहन खे अटैक जी बीमारी थी पई माण्हुनि में अटैक जेको थींदो आहे साॻियो अटैक मेहन में ईअं बीठे बीठे किरी थियूं पवनि ख़ुशि चङी भली में कातीअ ते बि नथा पहुचूं मां तव्हां खां पुछां थो ख़ुदा जो अज़ाब आहे कहिड़ो रस्तो आहे भला इहो रस्तो आहे त वाइज़ बंदि कयो क़ुर मजीद बंदि थिए मस्जिदूं बंदि कयो काबतुल्लाह जीअं बंदि कयो अथनि असांखे त ॻाल्हि सम्झ में नथी अचे त को ख़ुदा जे अज़ाब खां बचण जो इहो रस्तो पुलिस वारा सीटा बीठा आहिनि त वाइज़ बंदि अरे बाबा ई बाज़ार में जेके माण्हू बीठा आहिनि इन्हनि खे बाज़ार मां कढो सौदो वठी निकिरनि जल्दी इहे जेके होटलुनि ते वेठा आहिनि टीवियूं बंदि करायो
मायूं जेके बेपर्दा अचनि थियूं उन्हनि खे बंदि कयो न अचनि ख़ुदा जो अज़ाब इहे आणी थियूं या इन्हनि वाइज़नि में ख़ुदा जो अज़ाब अॻे असां मदरसे पढ़ंदा हुआसीं पोइ जुमे जे ॾींहुं को साऊं जो भत्तो आणींदो हो को तारीअ जो भत्तो को मानी आणींदो हो अॻी सिफ़ सॼी मानीअ सां भरिजी वेंदी तालब जमायती खाई दुआऊं घुरंदा या अल्लाह सभिनी जो ख़ैर हाणे जुमे जे ॾींहुं हर को पियो थो निहारे त का देग आई आहे या कान को माण्हू मरे थो त ख़ैरात कंदा न त ख़ैरात केरु करे सो बाबा हरू भरू बि सदको कढो महीने ते पगार मिलेव बच्चन जो सदको कढो 500 रुपया 1000 रुपया इंशाअल्लाह बीमारी ईंदी कान त डॉक्टर ॾे वेंदो त 10,000 ख़र्च थी वेंदो पुट ख़ुशि न थींदो इन्हनि महीने ढगनि जे लाइ खड़ न पढ़ायो माण्हू असांखे खड़ पढ़ाईंदा किथे बूसो खणी अचे लूण पिया पढ़ाइनि महीने जा हिकु त खीर में पाणी न विझो ॿिए नंबर ते इन्हनि महीने ढगनि जो बि सदको कढंदा कयो 15 ॾींहं महीने ते इंशाअल्लाह महीने में बीमारी बि न ईंदी त खीर में बि न खुटंदियूं इन्हनि गाॾियुनि जो बि सदको कढो घर खां निकिरो था 50-100 रुपया सदको कढो वॾी गाॾी आहे कराची था वञो सदको कढी निकिरो अल्लाह ताला हादसनि खां बचाए न त हादसो थी पवंदो लखनि में पइजी वेंदासीं कंहिंखे मारे विधोसीं लखे रुपए में बि ठहंदा असदक़तु तरुद्दुल बला सदको मुसीबत खे टारे छॾींदो आहे असदक़तु तुतफ़िउ ग़ज़बर रब सदको अल्लाह जे कावड़ खे बि हटाए छॾींदो आहे इन वक्त रब कावड़ अल्लाह से फरमाए वलौ युआखिज़ुल्लाहु अन्नास बिमा कसबू मा तरक अला ज़हरिहा मिन दाब रब फरमायो तव्हांजा करतूत अहिड़ा थी चुका आहिनि जो जेकर मां रब पकड़ियां त ज़मीन ते का चुरंदड़ शइ बाक़ी न रहे मारे ठटे जे पासे ॾिस वर गुलामुल्लाह सगो चाचो पंहिंजी सगी भाटी 7 सालनि जी उन सां ज़्यादती करे उनखे क़त्ल कयईं नौशारो मानसरा जे पासे ॾे तव्हां ॾिठो 8 सालनि जी मासूम न्याणी उन सां इज्तिमाई ज़्यादती करे उनखे क़त्ल कयो शिकारपुर में हिकिड़ी न्याणी रात जो कब्रिस्तान में दफन करे विया उन न्याणी जो जनाज़ो कढी उन जनाज़े जी बेरुमती करे बगैर कफन जे ॿाहिरि उछलाए विया मुसलमानों ये तो कुत्ता भी न कन ये तो गधा ये सुअर भी न कन ये मुसलमान प्या कन वलौ युआखिज़ुल्लाहु अन्नास बिमा कसबू मा तरक अला ज़हरिहा मिन दाब रब फरमायो तव्हांजा करतूत अहिड़ा थी चुका आहिनि जो जेकर मां रब पकड़िया त ज़मीन ते का चुरंदड़ शइ बाक़ी न रहे पर सिंधी में चवंदा आहिनि किंजे करे गऊं चारियूंसीं ॻोठ जूं ये बेचारा तबलीग जमात वारा रात जो 3 बजे उठी थदे पानी से वुजू करे मस्जिद में रोन था प्यार रब दुआऊं था घुरन या अल्लाह नबी जे उम्मत ते रहम कर हिन इलाइके वारनि जी हिदायत जा फैसला फरमा ई मदरसे जा नंढड़ा तालिब रात जो अञा मुअज्जिन आज़ानी कोन ॾींदो आहे त उथी करे अल्लाह जो क़ुरान पढ़ंदा हल ई 6 महीने साल ते को जलसा था थियनि उस्ताद अब्दुल अलीम जड़ा जवान मेहनत करे गरीबन मिस्किनन को पैसा वठी खैर खैरात वठी करे आलिमन के कुरान पिया तो कुरान जो आवाज इलाके ते पहुचे मन रब जो रहम थे इन जे करे असां बचा पिया हूं न त असां त ज़मीन ते रहण जे लाइक़ न सो बाबा रब काबिल ऐं मुसलमानन के सज़ा रब दुनिया में ॾींदो काफरन जे लाइ त हिकिड़ो ई अज़ाब आहे मरण खां पोइ जहन्नम में विया त निकिरंदा ई कोन बाक़ी मुसलमान जेके क़ुरान खे छॾींदा पंहिंजे महबूब मोहम्मद मुस्तफ़ा जे तरीक़े खे छॾींदा पोइ सज़ाऊं मिलंदियूं जीअं हाणे अण मुदायता मींहं पिया वसनि हाणे मां तव्हां खां पुछां थो बारिश जी मुदा आहे एॾा कश्मीर ॾे गॾो वसियो आहे अधु पाव इहे सवे एकड़ कणिक ख़तम थी हेॾे सेवण को मथे मंजूराबाद एॾा ई गॾो वसियो आहे कणिक जो फसल ख़तम असांजे पासे ॾे कणिक सॼी किरी पई आहे माण्हू माल खे पिया था खाराइनि
खुदा जो अज़ाब आहे वरी कोरोना वायरस असां सॼी ज़िंदगी कान ॿुधी ये खुदा जो अज़ाब आहे उन खां बचण जो रस्तो इहो ई आहे अल्लाह जी तरफ रुजू कयो तौबा इस्तिग़फार कयो सदका कढो खैरात कयो कुरान मजीद की तिलावत कसरत से पढ़ो असांजे बुजुर्गन जेके वजीफा दिना आयत करीमा जो वर्द पढ़ो अल्लाह ताला रहम फरमाए मुसलमानन की हिफाजत करे वमा तौफीक इल्ला बिल्लाह दुरूद शरीफ अल्लाह जी रहमत उस्ताद साहब उन्हें फरमायो मुसलमानों हर वक्त पढ़ंदा कयो ला इलाहा इल्लल्लाह घर में हो जो उताक में हो जो जमीन ते हो जो दुकान ते हो जो ला इलाहा इल्लल्लाह जो विर्द पियो हले अबा वे हो ओ दा वे हो मां सुञाणा तो ता सभिनी माण्हू दुआ जे लाइ राविंद वींदा दुआ जे लाइ वींदा हूं या न हिते दुआ जो टाइम तो जे तो भजो था ना आए छा उस्ताद साहब अचन था शेखुल हदीस इंशाअल्लाह वे दुआ कलमात घुराइंदा ई खुदा जो अजाब पे तो अचे कुछ रब को दुआऊं घुराऊं तो को रहम थे तो वरी दुआ खोग में भजो था पियोवा घर में पलाल बो पियोवा मायूं पांगई माल के दींदी हां वेठा हो जो फिक्र न कयो माल जो फिक्र था मौलाना मोहम्मद ज़करिया रहमतुल्लाह अलैह फरमाइंदा मुसलमानों हर वक्त पढ़ंदा कयो ला इलाहा इल्लल्लाह घर में हो जो उताक में हो जो जमीन ते हो जो दुकान ते हो जो ला इलाहा इल्लल्लाह जो विर्द पियो हले इंशाअल्लाह रब सां ताल्लुक थी पा बे नंबर ते नबी सां भी ताल्लुक हुजे वडो दुरूद न था पढ़ी सको नंढड़ो दुरूद पढ़ो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घर में हो जो उताक में हो जो जमीन ते हो जो दुकान ते हो जो ला इलाहा इल्लल्लाह जो विर्द पूरो थे तवरी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो विर्द इंशाअल्लाह मोहम्मद मुस्तफा सा ताल्लुक थी पाए टे नंबर ते सा गुनाह में घर को निकरंदा ओ जुदो गादी भेण सामो अची वई अखिन जा गुनाह मोबाइल के खोलियों था तरगो मायूं वेठियो न मोबाइल में अखिन जा गुनाह घर में वेठा हूं मस्जिद में वेठा हूं 3 किलोमीटर परे टिकटर में राग पियो हले ओ गुनाह जो आवाज जिना जो आवाज असांजे कन ते बि ॿुधण में अचे होटल ते राग पियो हले उन जो आवाज असांजे कन ते ॿुधण में पियो अचे कचहरी में वेहूं था गिला थी वञे गारियूं निकिरी थियूं वञनि ज़ुबान जा गुनाह मस्जिद अचूं था केतिरनि किवले नहीं माकोड़नि खे लताड़ियूं पिया अचूं पेरनि जा गुनाह असां गुनाहनि खां बची नथा सघूं तंहिंजे करे मौलाना फरमायो हर वक्त पढ़ंदा कयो अस्तगफिरुल्लाह छा अस्तगफिरुल्लाह अस्तगफिरुल्लाह ला इलाहा इल्लल्लाह जो विर्द पूरो थे वरी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो विर्द वरी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो विर्द पूरो थे वरी अस्तगफिरुल्लाह अरबी में न तो अचे व सिंधी में चो या अल्लाह मुझी तौबा या अल्लाह मुझी तौबा हाणे इहो बानो जो वक्त में मरंदो त कब्र इन जो इस्तक़बाल कब्र एडी कुशादी थी वेंदी जो नजर खुटी वेंदी पर यार जी कब्र में खुटंदस इनन जे बारे में मौलाना चांडे साहब फरमायो जदे ईंदा मलक पुछाणे वारा पीड़न खातिर घाणे वारा या के सेज विहाणे वारा ठरणो वा या सरणो वा नेठ तह कदी मरणो वा ही दड़ धूड़ में धरणो वा इंशाअल्लाह रब सा ताल्लुक हुंदो मोहम्मद मुस्तफा सा ताल्लुक हुंदो तौबा इस्तिगफार वारो अमल असांजे आमाल नामे में हुंदो कब्र एडी कुशादी थी वेंदी जो नजर खुटी वेंदी पर यार जी कब्र न खुटंदी मलाइका इंशाअल्लाह कब्र में जन्नत जो सेजू खणींदा जन्नत जा विहाण खणींदा जे घोटन जे लास सेजू विछाईंदा हूं घोटन जे लास विहाण रखंदा हूं इंशाअल्लाह कब्र में मलाइका असांजे ला सेजू ऐं विहाण टई वजीफा पढ़ंदा हुन खुसूसन कुरागा
अल्लाह से तव्हांखे वांदो करे छॾियो आहे दुनिया जे कमनि खां हरू भरू पिया था घर में किरो अथई भनन कयो सॼो ॾींहुं छॾे ॾियो पुटनि खे हाणे उहो वक़्तु त कोन मोटंदो मां तव्हां खां पुछां थो उहो वक़्तु जेको अॻे हुयो उहो मोटंदो सो गनीमत सम्झो अल्लाह साईं तव्हां कुराड़नि खे दुनिया जे कमनि खां फारिग़ कयो आहे हाणे वेही तस्बीह पढ़ो औलाद खे जे लाइ दुआऊं घुरो त अल्लाह ताला इन्हनि जा ॿई जान भला सही तो चवां या ग़लति वांद कई अल्लाह जी नेमत अथव इन में ज़िक्र असांजा हज़रत से ॿेर वारा रहमतुल्लाह अलैह हिकिड़ो वाक़ियो ॿुधाईंदा पुराणे ज़माने जी ॻाल्हि आहे हिते जाम ॻोठ जो आहे जाम ॻोठ में हिकिड़ो नौजवान हुयो हुन जोर खाई अॻे ज्वारियूं हूंदियूं वध में वधि बाजरी हूंदी इहे वाह शाखूं कोन पोइ गुंदीअ में अन्न पवंदो हो त असांजा वॾड़ा चवंदा अल्हम्दुलिल्लाह हाणे सॼे साल जी परेशानी अॻे रुगो गुंदीअ में अन्न पवंदो सॼे साल जी परेशानी ख़तम हाणे भेण हर महीने जुदा परेशानी बिजली जो बिल गैस जो बिल खीर जो बिल मेडिकल स्टोर जो बिल किराना जो बिल ॿार स्कूल पिया वञनि उन्हनि जे फीस जी चिठी जुदा पई अचे रक्षो जेको खणी पियो वञे उनजो किरायो जुदा ॾियणो पियो पए असांजा मुलाज़िम चवंदा आहिनि असां त पैसो ॾिसंदा ई कोन आहियूं बैंकुनि में बिलनि में अलाए केॾे वई हली बरकत असांजो उस्ताद मोहम्मद उमर हूंदो महमूदाबाद जो वो चए पियो त मां उस्ताद थियुसि त मुंहिंजी 30 रुपया पगार घणी पगार आई 30 रुपया वो जीअं जे बाबे जे आॾो रखियमि पगार बाबे जे आॾो जो पगार रखियमि 30 रुपया त बाबे चयो पुट हेतिरा पैसा मां चयोमांसि आओ बाबा साईं सरकार ॾिना सो बाबे चयो त हर महीने मिलंदा मां चयोमांसि आओ बाबा सरकार चवे थी त हर महीने ॾींदासीं त बाबो परेशान थियो त हेतिरा पैसा केरु खपाईंदा माना 30 रुपया पगार आई त परेशान आहे त इहे पैसा खपाईंदासीं कीअं हाणे 50 रुपया नंढिड़ो ॿार थो वठे उहो बि ख़ुशि नथो उहो दौर भलो बरकत हुई सो दुआ कयो रब तव्हां असांखे उहे बरकतूं नसीब फरमाए सो सभु जीअं वेठा हो ईअं अदब सां वेठा हुजो उस्ताद साहब थोरो शुक्र जा कलमात फरमाईंदा असांजा उस्ताद साईं आया आहिनि दुआ कलमात फरमाईंदा दुआ खां में कोई न हुजे जीअं ईअं बीठा हो ईअं वेठा हुजो बीठा हुजो इंशाअल्लाह दुआ खां